नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं बिशारत संझा सैयद हल्ला से हेडलाइन सर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ कणक सूरत हाल बाबत इजलास। वज़ीर आज़म पारां सूबन के ॾिनल कणक ख़रीदारी जो हदफ़ पूरो न थियण ते कावड़ जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत हर सूरत में आवाम के घटि अघ में अटो फ़राहम कंदी। कंहिं बि सूरत में आवाम खे ॾुखियाईनि में नथो विझी सघिजे। हुकूमत हर मुमकिन मदद फ़राहम कंदी। कोताही बर्दाश्त न कई वेंदी। सूबा 1 जून ताईं कणक जो ख़रीदारी हदफ़ पूरो कनि। बरामद थींदड़ कणक जे शफ़ाफ़ विर्छ लाइ फ़ौरी तौर कमेटी जोड़ी वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां इमरान ख़ान के फुल प्रूफ सिक्योरिटी फ़राहम करण जी हिदायत। घरू वज़ारत पारां शहबाज शरीफ के इमरान ख़ान जी सिक्योरिटी के हवाले से तफ़सीली ब्रीफिंग। वज़ीर आज़म के घर वज़ीर के इमरान ख़ान के बेहतर सिक्योरिटी फ़राहम करण जी हिदायत। शहबाज शरीफ इमरान ख़ान के फौरी तौर ते चीफ सिक्योरिटी ऑफिसर फ़राहम करण ऐं समूरनि सूबाई हुकूमतुनि खे जलसनि जुलूसनि दौरान सिक्योरिटी फ़राहम करण जी हिदायत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इत्तेहादी जमायतुनि जे सरबराहनि जो इजलास अॼु तलब करे वरितो। इजलास में मुल्क जी मुआशी ऐं सियासी सूरत हाल जे बारे में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ 1 या 2 ॾींहनि में क़ौम खे ख़िताब पिणु कंदो। सिंध अंदर पानी की सूरत हाल बेहतर न थी सघी। ख़रीफ़ की पोखी सख्त मुतासिर। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण लाइ पानी भी अणलभ रहवासी गणती में वरतल सकर बैराज मां दादू ऐं राइस केनाल अॼु ॿिए ॾींहुं बि न खुली सघिया। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 46,945 ऐं हेठां वहिकिरो 44,626 क्यूसेक रिकॉर्ड। सकर बैराज वटि मथां वहिकिरो 37,890 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 14,510 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। नून लीग अगवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त कोशिश आहे त IMF समवाइदे जो आवाम ते घटि भार पवे। इमरान हुकूमत जूं ख़राबियूं ख़त्म करण जी कोशिश करे रहिया आहियूं। मुल्क जो सभ खां वॾो मसइलो मुआशी सूरत हाल आहे। मुल्क जी मईशत 4 वरियनि खां ठीकु न आहे। असांखे पाकिस्तान खे पहिरीं तरजीह ॾियणी पवंदी। PTI अगवान फवाद चौधरी चयो आहे त मुल्क में हिन वक़्तु फौरी चूंडुनि जी ज़रूरत आहे। आइन मूजिबि इलेक्शन कमीशन खे हर वक़्तु चूंडुनि लाइ तयारु रहणु घुरिजे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त इलेक्शन कमीशन चवे थी त चूंडुनि लाइ तयारु न आहियूं। इलेक्शन कमीशन समेत समूरनि खे घर भेड़ो थियणु घुरिजे। मुल्क में हिन वक़्तु नयूं तकमंदियूं नथियूं थी सघनि। मुल्क में हिन वक़्तु वज़ीर आज़म आहिनि ऐं समूरा मदारी गॾु थी विया आहिनि। चयो पियो वञे त मुल्क ॾेवालपणे तरफ़ वञी रहियो आहे। तव्हां श्रीलंका के ॾिसी वठो। 48 कलाकनि अंदरि हुकूमत खे घर भेड़ो थियणु घुरिजे। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां सिंध में सालियाने इम्तिहाननि दौरान बिजली लोड शेडिंग न करण जो मुतालबो कयो आहे। सिंध में सख़्त गर्मी सबबि शागिर्द इम्तिहान ॾींदा। इम्तिहानी मर्कज़ वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग न कई वञे। सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक कराची जे इम्तिहानी मर्कज़नि वारनि इलाइक़नि में लोड शेडिंग न करे। इम्तिहाननि दौरान इम्तिहानी मर्कज़नि ॿाहिरां कलम 144 लागू कयो वियो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा वधीक 102 केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान कोरोना वॻे का बि फ़ौतगी न थी। NIH मूजिबि गुज़िरियल ॾींहुं 14,929 टेस्टूं कयूं वयूं। मुस्बत केसनि जी शरह 68.0% रिकॉर्ड कई वई। हिन वक़्तु 115 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी आहे। सिंध हाई कोर्ट में गुजर नाले बाबति ॿुधणी। गुजर नाले जे मुतासिरनि जा घर ॾाइण ख़िलाफ़ मनानामो जारी करण खां हिकु भेरो ॿीहर इनकार। अदालत सिंध हुकूमत खां मुतासिरनि खे मुतबादिल घर ॾियण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे, असां कीअं हुकम जारी करे सघूं था। अदालत जस्टिस हसन अज़हर रिज़वी चयो आहे त रुगो मुतासिरनि खे हटायो वियो, उन खां सवाइ को बि हटी नाहे सघियो। हुकूमत ते 50 वरियनि ताईं मुतबादिल जॻह न ॾींदी।
अदालत रिमार्क्स ना आहिनि त रांदियुनि जा मैदान पार्क्स ऐं इस्पताल जी जॻह कंहिंखे नथी ॾेई सघिजे। अदालत सूबाई हुकूमत ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ॿुधणी 5 मई ताईं मुलतवी करे छॾी। PTI जे सवाबी में अवामी ताक़त जो मुज़ाहिरो करण लाइ तैयार। गोवाई स्टेडियम में जलसे लाइ 60 फुट ड्रिगी ऐं 30 फुट वेकिरी स्टेज तैयार। जलसे लाइ सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त 1669 एहलकार मुक़रर हूंदा। तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान ख़ान ऐं ॿिया अॻवान बि जलसे खे ख़िताब कंदा। कराची जे उमर मारवी ॻोठ में नींगर खे बदफ़ैली जो निशानो बणाए क़त्ल करण जो केस दाख़िल। इज्तिमाही बदफ़ैली जे कलमनि तहत नींगर शाकिर सेठार जो केस दाख़िल कयो वियो। पुलिस मूजिब गिरफ़्तार जवाबदार ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। गुज़िरियल ॾींहुं नींगर खे बदफ़ैली बाबति क़त्ल करे लाश लाइब्रेरी में फिटो कयो वियो। छठो वेझो केटी बंदर क्रीक में लांच मां नौजवान माण्हू किरी ॿुॾी वियो। टोबनि ज़रिए मुहाणे वसायो। कलमती जे लाश जी ॻोल्हा जारी। सन में शाह वेस्ट पंपिंग स्टेशन जी पुछड़ी वारनि आबादगारनि जो पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज। आबादगारनि एहतजाजी रैली कढी आबपाशी सब डिवीज़न ऑफिस अॻियां धरणो हणी नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन मूजिब 6 महीननि खां ज़रई पाणी बंदि हुजण करे पोखियल फसल सुकी ऐं जानवर उञ मरी रहिया आहिनि। आबपाशी अमलदार मुंड में गैर क़ानूनी नौलियूं हणी बासनि खे पाणी विकिरो कनि पिया। पाणी ॾेई परेशानी ख़त्म कई वञे। ऐं मीरपुर मासिले वेझो पुलिस हिकु हफ़्तो अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल मुगवी खे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह जे नोटिस बावजूदि बाज़ियाब करण में नाकाम। मुगवी ओस्मान कोलाची जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो SSP ऑफिस आॾो धरणो। वारसनि जो चवणु आहे त हिकिड़ा मुगवी बाज़ियाब थियनि था त ॿिया अगवा थियनि था। पुलिस नाकाम थी वई आहे।